अस्सलामुअलैकुम दोस्तों, ड्रामा सीरियल दोलाब जे नई ईंदड़ एपिसोड में छा थींदो तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾींदासीं। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा, मुंहिंजो यूट्यूब चैनल अमीर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन को ज़रूरु प्रेस कंदा, जीअं असांजो नओं हर ईंदड़ वीडियो पहिरें ते सभ खां पहिरियां पहुचंदी रहे। ऐं दोस्तों तव्हां बि नवां अपडेट ॾिसंदा रहो। दोस्तों तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजे कहाणी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त हैदर जेको आहे अमा साइण खे सॼी हक़ीक़त ॿुधाए छॾींदो। उनखे चवंदो त मुंहिंजे चवण सां रज़न वारा केस तव्हां कॾहिं बि हथ न खणंदा, उनजे करे तोखे हाणे पाण हलणो पवंदो। अमा साइण चवंदो त मां पाण हली उन्हनि सां ॻाल्हाईंदुसि। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त ककर रज़न खे चवंदो त हाणे तोखे देरि थियण न घुरिजे, हाणे असांखे मंसूर जे ॻोठ तरफ़ हली ऐं असांखे जुमे जो ॻोल्हा करणी पवंदी। जो असां जेसीं ताईं जुमे खे हथ नथा कयूं, जेसीं ताईं असांखे हक़ीक़त जी ख़बर न पवंदी, उनजे करे हाणे जुमे जे पोयां लॻी पऊं। रज़न चवंदो सोट रगो हिकु चकर जुमो असांजे हथ चढ़ी वञे, उनखे त मां अहिड़ो सबक़ सेखारींदुसि जो आईंदा अहिड़ा कम ई न कंदो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त मुराद जेको आहे पीरियल खे चवंदो त हाणे असां सोडल मां हथ पटिया, न ई उन सां खाइण पीअण आहे, न ई वरी उन सां ॻाल्हाइण आहे। जो मां बि उन जा सभु ग़लतियूं माफ़ करे चुको आहियां, हाणे उनजी ॿीहर ग़लती का बि माफ़ न कंदुसि। इहा ग़लती सिर्फ़ु मूं चाचे जे करे उनजी ग़लती माफ़ कई, इन मां चाचे जे करे मजबूर हुयुसि। अगरि अचो न अचे हा त पोइ मां सोडल खे कॾहिं बि माफ़ न कयां हा। ऐं पीरियल चवंदो त हाणे तव्हांखे अली खान जे बारे में बिलोग करणो पवंदो, छो जो असां जेसीं ताईं अली खान खे आज़ादु नथा कयूं, जेसीं ताईं रज़न वारा अली खान खे कॾहिं बि आज़ादु न कंदा। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रेस मंसूर जा माण्हू तमामु जल्द हाणे इन हाशिम खे अगवा करे खणी वेंदा। इन खां पोइ सभु सचियूं कराए ऐं पोइ इन खे मुराद जे अॻियां बीहारींदा ऐं पोइ मुराद जो भरोसो हासिल करे वठंदा। मुराद खे पंहिंजो बणाइण जी कोशिशि कंदा ऐं पोइ मुराद रेस मंसूर मथां भरोसो कंदो, उन मथां नाराज़गियूं ख़तमु करे छॾींदो। दोस्तों असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।